गज़ा ते इसराइली बमबारी अॼु 7 ॾींहं बि जारी आहे। इसराइली फ़ौज जे हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अघु 1570 ताईं पहुची वियो आहे, जिन में 512 ऐं सवे औरतूं बि शामिल आहिनि। ॿिए तरफ़ इसराइल तरफ़ां फ़लस्तीनियुनि खे उतर गज़ा ख़ाली करण लाइ 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो वियो आहे, जंहिं सबबि 11 लख फ़लस्तीनी आबादी मुतासिर थियण जो ख़दशो आहे। गज़ा जी बिजली, पाणी, ख़ुराक ऐं मेडिकल सप्लाई बंदि हुजण करे सूरतहाल ॾींहों ॾींहुं संगीन थी रही आहे, जंहिं करे वॾो इंसानी अलमियो जनम वठी सघे थो। होॾां WHO गज़ा में इंसानी अलमियो जनम वठण जे ख़दशे खां ख़बरदार करे छॾियो आहे। WHO चयो आहे त इसराइल गज़ा जी अस्पतालुनि ते 34 हमला कया आहिनि। फ्यूल ख़तम थियण बाद अस्पतालुनि में सिर्फ़ कुझु कलाक बिजली आहे। दवाउनि जी खोट सबबि वधीक ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियणु मुमकिन आहे। ॿिए तरफ़ गॾियल क़ौमुनि जो चवणु आहे त एॾे वॾे तइदाद में रद पलाण आसान नाहे। पहिरियां ई 4,23,000 फ़लस्तीनी बेघर थी चुका आहिनि।